एहराम एयरपोर्ट ता जेके डायरेक्ट वञन ता फ्लाइट मुतमिर के खपे उमरो करण वारो कराची खां जेकरे डायरेक्ट फ्लाइट है त कराची ताईं एहराम बदंदो ऐ जेकरे बे के मुल्क मां मिसाल जे तौर ते मस्कत को ओमान मां अचंदा को दुबई मां अचंदा डायरेक्ट एयरलाइन कोने वो उता खां एहराम पंहिंजो बदंदा उन्हनि खे खपे त हितां खां ई पंहिंजी हैंड कैरी जे अंदरि एहराम अलॻि रखनि लेगेज में न विझनि जेकॾहिं डिग्गी में एहराम विझी छॾिया उहो तव्हांखे सामान कोन मिलंदो सामान वरी तव्हांखे जदे में मिलंदो ऐं उहो इन सूरत में तव्हां परेशान थींदा उहो पंहिंजे हथ में जेको बैग खणी पाण सां गॾु जहाज़ में वेंदा उन जे अंदरि एहराम बेल्ट ही सभु तव्हां सां गॾु हुजे छो जो अॻे स्टाफ त तव्हांखे एहराम ॿधणो एहराम जे लाइ सुन्नतूं चवंदा बयानु कयां थो भाउ पहिरीं सभ खां पहिरीं त असांखे वुज़ू करणो आहे वुज़ू खां अॻु में गुस्ल जी अल्लाह पाक तौफ़ीक़ दे गुस्ल करे मेल जिस्म जो लाहे ऐं जेतिरा बि फालतू वार वग़ैरह ने लाहे एहराम बदन जे लाइ ॿ अणसिबियल चादरूं हुजनि ऐं इन खां अलावा जिस्म जे मथे ॿी का शइ न हुजे मिसाल तो गंजी बनियान वग़ैरह अहिड़ी को बि शइ नथो पाए सघे औरतनि जो एहराम उहो ई एहराम आहे जेको उनजो पंहिंजो लिबास आहे औरत जे लाइ को बि एहराम कोन्हे फ़क़ति औरत खे हिकिड़ी शइ जो एहतियात करणो आहे औरत जी जेको मुंहं जी टिकली आहे टिकली जंहिंखे चवंदा आहिनि इन जे मथे को बि कपिड़ो वग़ैरह न अचे जेकॾहिं मास्क वग़ैरह अची वियो अहिड़ो कपिड़ो औरत पाए वरितो त पोइ दम वाजिब थी वेंदो आहे औरत जोराब पाए सघे थी हथनि ते दस्ताना सिर्फ़ु मुंहं जी जेको टिकली आहे इन खे औरत जॾहिं उमिरि जी नियत करे वठंदी त पोइ कंहिं बि मर्द खां लिकाइण जे लाइ उहो को गतो इस्तेमालु करे हथ जो पखो जी वींझणी वग़ैरह हूंदी आहे लेकिन उनजे मथे कपिड़ो नथी आणे सघे औरत जो ई एहराम इहो ई एहराम आहे सभ खां पहिरीं वुज़ू करे वुज़ू करण खां बाद में एहराम जूं ॿ चादरूं पाए ऐं चादरूं कीअं पाए बि इंशाअल्लाह आउं तव्हांखे अर्ज़ कयां थो ही ॿ चादरूं आहिनि बहितर थी टुवाल वारो एहराम असां वटि वरितो वेंदो आहे अमीर अहले सुन्नत शेख तरीक़त दामत बरक़ात मालिया फरमायो आहे त कोशिश करो त हेठि जेको तहबंद आहे इन जे लाइ सादो कपिड़े वारो एहराम हुजे ओढ़ण जे लाइ भले तव्हां ई टुवाल वारी ई सूरत इस्तेमालु कयो मिसाल ॿ तव्हां एहराम वरिता हिकिड़ो टुवाल वारो वठी वठो हिकिड़ो सादो वठी वठो उनजो फ़ाइदो छा थींदो त हू जेको सादो एहराम आहे न ॿ एहराम जेकॾहिं वरिता आहिनि त हुनजो हिकिड़ो कपिड़ो तव्हांजो तहबंद में इस्तेमालु थी वेंदो ऐं मथे वारो तव्हांजो ओढ़ण जे लाइ इस्तेमालु थी वेंदो त हीअ तव्हांजा ॿ एहराम थी वेंदा जेको छो जो ही कपिड़ो गोड में इस्तेमाल करण तहबंद में इस्तेमाल करण ॾुखियो थींदो हर माण्हुनि खे समाज में वज़न बि आहे हिन जे लाइ सादो एहराम बदन जे लाइ ई सफ़ेद चादर वरती इन जो ॿिया बि तरीक़ा लेकिन ही तरीक़ेकार ई ॿई चादरनि जा सिरा पाण में मिलाए वठो ई ॿई सिरा पाण में मिली विया ई मिलाए तव्हां हिन खे हिकिड़ी साइड ते वठी ठीकु आहे ई ॿई सिरा मिली विया हाणे हिन जॻह जे मथे हिते आंगुर ॾेई इनके हिते वठी अचो ठीक है हितां का वापस वठी आया हाणे इनके तव्हां हितां का फोल्ड करे वठो ई तव्हां फोल्ड कई तव्हांजो बग़ैर बेल्ट जे एहराम तव्हांजो तैयार थी वियो ऐं उम्मीद आहे इंशाअल्लाह सफ़र में हज़र में किथे भी लेकिन बेल्ट असां इनके ॿधण जे लाइ बेल्ट न पातो वेंदो न अगट ॿधो वेंदो बेल्ट सिर्फ इन करे ॿधो वेंदो आहे उन में ज़रूरत जी रक़म वग़ैरह पैसो वग़ैरह भी हूंदो आहे सफ़र में जो ॿी शइ त हूंदी कोन्हे न बस कफन हूंदो आहे हिकिड़ो इंसान जे जिस्म जे मथे जेको इंसान पाए वञे थो ही मुंहिंजे ख़्याल में हाणे हिन में बेपर्दगी जो को शुबो कोन्हे जेकॾहिं माण्हू हलंदो न तॾहिं बि ही मतिलबु ओघड़ कोन ज़ाहिर थींदी ही बहितरीन आहे हिन अंदाज़ में एहराम बदो समझ में अची वई ॿी चादर असांखे ओढ़णी आहे ॿी चादर ओढ़णी आहे सीधी सीधी बिस्मिल्लाह हाणे ॿी चादर जेको आहे हिन जो तरीक़ेकार त आम जेसि ताईं हू तवाफ़ नथो करे तेसि ताईं हिन अंदाज़ में ओढ़े वठे हिन जा कुला बने ढकिया पिया हुजनि ही चादर ही खावे कुले जे मथे अची वई हिन जा हथ आज़ाद थी विया ही एहराम हिन जो थी वियो हाणे सभ खां पहिरीं मर्द टोपी पाए 2 रकत नफिल नमाज़ पढ़ी वेंदी औरतन जो मथो ही ढकियल ही होंदो 2 रकत नमाज नफिल पढ़ी एहराम जी नियत कबी नियत जे लाए दिल में इरादो ही काफी है अल्लाहुम्मा इन्नी उरीदुल उम्रत फयस्सिर हाली व तक़ब्बलहा मिन्नी ई भी नियतों है लेकिन दिल जेकने अरबी में याद कोने तो पंजी मादरी ज़बान में नियत करे त मु नियत कई उम्रे जे एहराम जी अल्लाह इनके कबूल फरमा ए मुझे लाए आसान बेहतर ही है त तवा नफिल पढ़ी वठो नियत न कयो नियत करण का अग में नफिल पढ़ी मथे ते टोपी तवा के लाहिणी पवंदी मथो उघाड़ो रखी पो नियत कबी है ठीक है
अमीर अहले सुन्नत शेख तरीक़त फरमायो है त तवां नियत एयरपोर्ट ते न कयो थी सके तो फ्लाइट लेट थी वने 2 कलाक लेट थी वे त हाने ता या अवां जने एहराम पाए वरतो जेकने गुलाब जा गुल के वेदा तो खुशबू कोन ता लगाए सगो अग में चादरन के खुशबू लगाए सके थी लेकिन खुशबू केड़ी लगाए जे इतर वगैरह लगाए जे एड़ी खुशबू जी मुश्क होंदी है मिट्टी वांगुर एड़ी खुशबू जी ते हिन जे मथे एड़ी खुशबू चादरन ते इस्तेमाल न कई वने इतर वगैरह लगाए अग में लेकिन जने तवा नियत करे चुका हाने खुशबू लगाइण नूह कटण इनन सबनी शय जे मथे पाबंदी लगी एहराम मुराद को सफेद चादर ही कोने एहराम उहे सब शयूं जेके एहराम जी हालत में असा जे मथे हरामन जी पाबंदी करनी है असा जने जहाज बुलंद थी वने अमीर अहले सुन्नत लिखियो है हाने जहाज उड़ियो पो तवा नियत तवा जो जहाज वनी जद्दे पहुतो उते जितरा चेकिंग जा मरहला हैं उनमें लाइनों लगंदियूं ज़िग-ज़ैग को हेडा वेंदा और 2 कलाक 3-4 कलाक तवांखे कराची वारा अगते पोते कंदा 2 कलाक तवांखे जद्दे वारा डोड़ाईंदा हाने इन में हाजी जो मीटर होंदो है शार्ट इन करे सबर एकड़ो तो निंड कयल कोन होंदी 8-10 कलाक जी सबर जो वडो इन में सवाब भी है ए सबर ई सफर केडो वडो सफर है लखे मानू अल्लाह जो घर दिसण जे ला तरसन था तड़पन था रोन था अल्लाह पाक तवांखे शरफ दिनो तो हाने थोड़ी गाल जे मथे असा मतलब बेसब्री कंदासी ना अमीर अहले सुन्नत फरमाते वहां एक सांस मिल जाए यही है ज़ीस्त का हासिल वो किस्मत का धनी है जो गया दंबर मदीने में होते देखो साह खणन भी सादत है हमें तो किस्मत जा मालिक कयो उन जगह जे मथे वणो पे पेजे गुनाह जी बख्शिश कराने जे लाए जने एयरपोर्ट ता तवा जद्दे पहुता जद्दे मता पंजो सामान खणी अवां जी बस अची मक्के पहुती ज़ोक शौक से पंजो सामान रखो होटल ते तकड़ न करो जेकर ॾिसो त निंड पूरी कोन निंड करे वठो ठीक है तवा गुस्ल भी करे सगो था एहराम लाए गुस्ल करे सगो था खुशबूदार साबुन इस्तेमाल नाही करणो ठीक है गुस्ल करे वठो तरोताजा थी वजो आराम करे वठो मानी कोन खादी मानी खाई वठो नाश्तो कोन कयो नाश्तो करे वठो पर सुमण में एकड़ी शे जो एहतियात करो ताजो मुंह जे मथे को भी शय न अचे एतरे ताई जेकने को बियो चादर ही दुरुस्त कने मुंह ते अची वई तदे भी मुंह ते कपड़ो अचण जी सूरत में दम वाजिब थी विंदो दम जने वाजिब थींदो तो मानु जो दम दींदे दम निकरे तो एकड़ो बकर तो 30-40 हज़ार रुपए हाने दे त पो मानु एकड़ी तादाद जेको नथी दे गुनाहगार थे वणन पे इनन का गुजारिश कंदुस रफीकुल हरमैन मा उम्रे जो तरीको मुकम्मल पढ़ी वठना समरी बयान कया तो अच्छा मक्के पाक तवा पहुंची वे हाने तवा हरम शरीफ जी तरफ वणो हरम शरीफ में जी दाखिल थियो तो साजो कदम पहिरी दाखिल कयो बाबू सलाम में दाखिल थियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जने मक्को फतह थियो तो बाबू सलाम में पाण दाखिल थिया हाने वो दरवाजो आम तरीके से मानन के खबर कोनी पए केड़ो है इंशाअल्लाह उते निशानियों अल्लाह चाहे तो बाबू सलाम में दाखिला वठंदास तो बाबू सलाम में तवा दाखिल थिया तवा अची काबे जे सामू भी किथा जिते हजरे अस्वद है कुंड है काबे जो दरवाजे से गड उते हाजी सगोरो काबे जी तरफ मुहार करे हजरे अस्वद जी तरफ नियत करे अल्लाहुम्मा इन्नी उरीदु तवाफ बैतिकल हराम या अल्लाह औ तवाफ जी नियत कया तो तुझे घर जी आसान बना 7 चक्कर इनमें नियत में शामिल हो जन ए मुझे आसान फरमा कबूल फरमा तवा सामू हजरे अस्वद कुंड ते जे सामू बिही रहो बिल्कुल तवा के रश में नजर ना अचे तो पोते दिसना एक साए रंग जी ट्यूबलाइट लगल है उन ट्यूबलाइट के तवा पुठा दई बी रंदा तवा समझो बिल्कुल तवा हजरे अस्वद जे सामू आयो छो जो अगे उते नासी रंग जो मार्बल हो हाने उन्हन हटाए छडियो मार्बल कोने पोया रात जे अंधेरे में भी ट्यूबलाइट तवा दिसो वो ट्यूबलाइट बिल्कुल सामू लगल है हजरे अस्वद जे तवा जे पुठन ते ट्यूबलाइट हो जे तवा सामू भी हो ए कनन ताई हथ खणो ठीक है कनन ताई हथ खणो बिस्मिल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वल्लाहु अकबर वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह ई करे कनन ते हथ खणी हथन के चुम्मी दियो बेहतर ई है अल्लाह तौफीक दे त हजरे अस्वद ते बई हथ रखी उते अल्लाहु अकबर अल्लाह तबारक व तआला जल्ल सुब्हानो ताला को मकाम जे मथे शरफ आंदो अचण जो शरफ दिनो जे पत्थर के मदीने वाले मीर पाण चुम्मियो है उनके चुम्मो आवाज ई पैदा न थे चुम्मो अखिन के वहन तो वहन दियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के डिठो तो पाण रोन पे सहाबा इकराम अर्ज कयो या रसूल रोन फरमाइंदा बेशक ई रोन जो मकाम है
एडो पुरसोज मकाम है। पर उन चुमण जे लाइ उते माण्हू ठूठू हणंदा, अल्लाह माफ़ करे, एडी मतलब हर माण्हू ताकत लगाइण जो मकाम कोन्हे, ही आजिज़ी जो मकाम है। चुमण सुन्नत है, मुसलमान के ईज़ा ॾियण हराम है। जेकॾहिं तौफीक मिले, रश न हुजे तो चुमी ॾियो, न आहे त तव्हां हथ बिस्मिल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वल्लाहु अकबर वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह हथ खणी हथनि खे चुमो। लठ हुजे छड़ी, छड़ी हिन पासे करे तव्हां चुमी सघो था। तव्हांजी चुमी मुकमल थी, हाणे तव्हां हिन पासे मुड़ी वेंदा त काबो तव्हांजे खाॿे हथ जे मथे अची वेंदो। हले ठीकु आहे, काबो काबे हथ ते ईंदो, साॼे हथ जे मथे तव्हांजे साए रंग जी ट्यूबलाइट ईंदी। हाणे तव्हां हलण शुरू कयो। हलंदे हलंदे तव्हांखे मूं दुरूद जे मुतलिक़ ॿुधाए, ॿी दुआ यादि कोन्हे त दुरूद अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल पढ़ंदा रहो। हलंदा रहो हलंदा रहो। 4 कुंडूं ऐं रुकने यमानी ऐं रुकने शामी आहे। रुकने शामी रुकने यमानी ते पहुची, उते बाद माण्हू खे हथ हिलाइण जी को ज़रूरत कोन्हे, हुनखे छुअण सुन्नत आहे। लेकिन उहो रश में हुनखे तव्हां हथ नथा लॻाए सघो। कोशिशि करो त तव्हांजो सीनो काबे जी तरफ़ न थिए। तव्हां इन अंदाज़ में हली पहिरियों चक्कर तव्हांजो अची मुकमल थींदो हजरे अस्वद जे मथे बीही रहो। वरी साम्हूं हजरे अस्वद जी तरफ़ हथ कयो, बिस्मिल्लाहि बिस्मिल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वल्लाहु अकबर वस्सलातु वस्सलामु अला। वरी चुमी ॾेई तव्हांजो ॿियो चक्कर, पोइ टियों, पोइ चोथों, पंजों, छहों, 7 चक्कर तव्हांजा मुकमल थी चुका। हाणे तव्हां 8 चुमी ॾींदा। 7 चक्कर 8 चुमियूं ॻाल्हायो, 7 चक्कर 8 तवाफ़ तव्हांजो मुकमल थी वियो। छा थी वियो? हाणे अचो मक़ाम इब्राहिम जे मथे। अच्छा, तवाफ़ जे लाइ हिकिड़ी शइ रहिजी वई हली। तवाफ़ जॾहिं तव्हां कंदा त पोइ एहराम जी चादर तव्हां ओढ़ींदा, पर साॼो कुल्लो तव्हांजो ही साॼो कुल्लो तव्हांजो ही खुलियो रहंदो चादर खे हिन जॻह जे मथां, हिन अंदाज़ में। हाणे जॾहिं शुरू जा जेके 3 चक्कर में रमल कबो, यानी निंढा पैर खणी ई हलबो जी को पहलवान कोन हलंदो आहे। त नबी करीम अलैहिस्सलाम जी सहाबा जी भी सुन्नत है, महबूबन जी भी सुन्नत है। इनके रमल चइबो आहे। छा चइबो आहे? रमल। रमल जे कने वेझो नथो थोड़ो परे, थोड़ा थोड़ा चक्कर खणी सीनो खोले हलणो आहे 3 चक्करनि में। बाक़ी 4 चक्कर नॉर्मल मुकम्मल कया, तव्हांजो तवाफ़ थियो मुकम्मल। मक़ाम इब्राहिम तो पत्थर आहे, सोन जो जे मथे पिंजरो लॻल आहे, उते अची पढ़ो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। ये आयत करीम पढ़ी, उते 2 रकअत नफिल पढ़ी। छा पढ़बो? ॻाल्हायो। 2 रकअत नफिल पढ़। उते जगह कोन थी मिले, जिते जगह मिले 2 रकअत नफिल पढ़ो। नफिल पढ़ण लाज़मी है। नफिल पढ़ी वरता, हाणे मुल्तज़म ते अचो। मुल्तज़म किथे आहे? कंहिंखे ख़बर हुजे ॿुधाए। मुल्तज़म ख़बर हूंदी, चलो टाइम घटि वरी। पत्थर लॻल आहिनि, हजरे अस्वद ऐं काबो जो दरवाज़ो, हिन जे विच में जेको पीस आहे इनके मुल्तज़म चइबो आहे। छा चइबो? मुल्तज़म। उते अचो, मुल्तज़म के चोटी वरी। पर कोशिश करो कदे कने उन गिलाफ ते खुशबू एतरी लगल होंदी, अमीर अहले सुन्नत फरमांदा खुशबू तव्हांजे एहराम ते न लगी वनी। उते अची उनके चुमियूं ॾियो ऐं चुमी सीने सां लगाए। उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला जी तौफीक सां तव्हां आबे ज़मज़म जे मथे अची वञो। हाणे ज़मज़म पियो, जी भरे पियो। मोमिन ऐं मुनाफिक में फर्क लिखियो त मोमिन जी भरे पींदो, जेतिरो पियो मथे ते अखियुनि ते जिस्म ते मलो, पानी पींदा रहो। ज़मज़म में शिफा भी आहे, खाधो भी आहे। ज़मज़म बुख भी मिटाए तो बीमारियुनि जे लाइ शिफा कामिल आहे। जे नियत सां ज़मज़म पीतो वेंदो, ज़मज़म उन जे लाइ शिफा कुल्ली आहे। ज़मज़म शरीफ पेट भरे पीतो। हाणे जेकॾहिं थकावट त वेही रहो, तकड़ कोई कोने, नफिल पढ़ो, बैठा होजो। जेकॾहिं न हाणे थकावट आहे, असां घर था वञूं, घर हलिया वञो, कोई ॻाल्हि कोन्हे, आराम करे वठो। अञा हिकिड़ो अव्हां जे मथे एहराम लहंदो कोन, छो सफ़ा मरवा जी साई बाक़ी आहे। जेकॾहिं थकावट कोन्हे त पोइ हाणे तव्हां सिधा निकिरो सफ़ा मरवा जी। सफ़ा मरवा अॻु हिन वक़्त त इमारत सॼी हिकिड़ी आहे, लेकिन ही हरम खां ख़ारिज आहे, अंदर दाख़िल कोन्हे, ॿाहिरि आहे, बिल्कुलु ॿाहिरि आहे। सफ़ा मरवा ते अचो, सफ़ा जे मथे अची तव्हां काबे नहीं साम्हूं नज़र कंदा, तव्हांखे काबो नज़र अची वेंदो। उते 25 आयतूं सूरह बक़रा जूं पढ़ियूं वञनि। एतिरी देर हथ मथे खणी दुआ करण सुन्नत मुबारक।
पंजवी आयतन जे बराबर दुआ घुरो पो तवां जो नियत कयो सई जी वही सही अल्लाहुम्मा इन्नी उरीदु सई पाक दी बारगाह में दुआ कयो अल्लाह मु सई जी नियत के कबूल फरमा आसान फरमा पो तवां हलण शुरू थियो सफा जी सफा का मरवा जबल जी तरफ हलंदे हलंदे मथे साए रंग जा ट्यूबलाइट लगल है अगे पत्थर अगे रंग थियलो हाने ट्यूबलाइट साए रंग जी ट्यूबलाइट अचे उतां का मर्दन के खपे डोड़ कढ हाने मर्द डोड़दा औरतों कोन डोड़दी औरतों पंहिंजी नरम उन्हें सागी चाल में हलंदियूं रहन वरी सामू सब रंग ट्यूबलाइटूं नजर इंदियूं उते पहुंचन त मर्द पंहिंजी स्पीड स्लो कन आहिस्ता हलन वनी सामू मरवा जबल जे मथे मरवा ते एतरी देर दुआ घुरण सुन्नत है अमीर अहले सुन्नत फरमाए ना मथे चढ़ण जी जरूरत कोने थोड़ो पहिरी सीढ़ी ते चढ़ी आ तवा मरवा ते पहुंची आ हाने मरवा ते तहां जो सफा का मरवा ते हिकड़ो चक्कर मुकम्मल थी वियो हाने मरवा का वरी सफा वरी वरी नियत करने की जरूरत कोने नियत तवाजी थी चुकी है सफा का मरवा मरवा का सफा सफा का मरवा आखिरी चक्कर तवाजो किथे मुकम्मल थींदो मरवा जी मरवा दे तवाजो चक्कर मुकम्मल थियो मर्द हल्क या तकसीर कराइंदा मथे जा वार लाराइंदा इन खां अग में 2 रकअत नमाज नफिल अदा कई वेंदी ठीक है सही का बाद में कोशिश करो हरम में जगह मिले या जिते जगह मिले 2 रकअत नफिल पढ़ी उनका बाद तव्हां हरम का बाहर निकरी पंहिंजी बिल्डिंग ते अची वञो मथे जा वार औरतूं ई ॾिसो ई जेको आंगरी आहे इन जो पोरो हिन खे सिंधी में छा चवंदा मूंखे संधो ई पहिरियों संधो ॿियो संधो हिक संधे जेतिरा मथे जे चौथे हिस्से जा वार औरत कटराईंदी ऐं मर्द जे लाइ मथे जे चौथे हिस्से जा वार हिन पोरे खां वधीक कटजी वञण लाज़मी आहिनि इन करे एहतियात ने में औरतूं मथे जी आखिरी जो चोटी है वारन जी मिसाल के तौर ते ही इमामू है हाने ही उनन जा वार त हिन जे अंदर वेड़े हिन अंदाज में चोटी हितां का हेतरा वार औरतों कटे वठंदियूं त इंशाअल्लाह औरतन जे मथा एहराम जो पाबंदियूं खत्म ऐं मर्द बेहतर तकसीर कराए पूरे हल्क कराए छदे मथे जा सब वार लाराए छदे एहराम जो पाबंदियूं खत्म थियूं तवां जो उम्र मुकम्मल तवां के मुबारक ई थियो उम्र हाने इन जे लाए पो एहराम में जेके शिंदी पाबंदी है वो सिखण जरूरी है खाजी इन अंदाज में न कजो को वार न टूटे जू कोन मारनी है नूह कोन कटना है एहराम जी हालत में 4 जानवरन का अलावा एकड़ो कुए के मारे सको ता कांग के मारे सको ता फासिक जानवर नांग के मारे सको ता विच्छू के मारे सको ता बे के जानवर के मुहरिम एहराम मारो नथो मारे सके के वेठल जानवर जेको थधी छां में वेठो उनके उथारे नथा सको शिकार कोंदा करे सको शिकार कयल जो आनो बेदो कोंदा खाई सको हिनन सबनी शय जे मथे खुशबूदार जेको भी खुशबू वारी शय तो खाई कोंदा सको लौंग इलायची वगैरह वात में नथा विझी सको हा जे करे पची वयूं आइन उन जी खुशबू महकी रही तो सालन भाजी खाई सके थी हिनन सबनी जी पाबंदिन सां गड इंशाअल्लाह उम्र मुकम्मल थींदो।